असांजी व्यूअर्स के अपील है तो पहिरियों ही वीडियो ॾिसो। ही वीडियो जंहिंमें हिकु पुलिस अमलदार सिंध जे हिकु नारीअ खे फोन ते ब्लैकमेल करे पाण वटि घुराइण जी कोशिश करे रहियो आहे। उहो पुलिस वारो नारीअ खे चवे थो त जेकॾहिं हूअ आई त पोइ हिन जे पीरसंद माउ खे आज़ाद कयो वेंदो। हेलो जी जी ॿुधायो न। हाँ चवां थी मां अचण जे लाइ त अचां थी, ठीकु आहे, को मसइलो न आहे। तव्हां बि चओ था मां तव्हांखे कुझु करण बि न ॾींदमि, अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। तव्हां मुंहिंजी ज़िमेदारी ते तव्हां अचो, पर पोइ मां अचां त सही, पोइ अम्मी त मुंहिंजी छुटी वेंदी नी। अरे बाबा मां तव्हांखे चवां छा थो, अॼु हिते बदल थोड़ी आहे, मां तव्हांखे रस्तो उहो ई ॾींदुमि जो मां जल्दी छुटे, बसि ॻाल्हि उहा ई चवां। हा त बसि मां बि तंहिंजे करे चवां थी, बसि पोइ मां कंहिंखे ॿुधायो न, मां पंहिंजे दोस्त खे बि नथी ॿुधायां त। ठीकु आहे ठीकु आहे, बसि मां तोखे हितां गाॾी कढी मां तोखे फोन थो कयां। नाज़रीन, अवां ही वीडियो ॾिठी, अवां पंहिंजे ईमान सां ॿुधायो त जेकी कम पुलिस जी वर्दी पाइण वारा करे रहिया आहिनि, अहिड़ा कुदा कम त कचे जा धाड़ियल बि न कंदा आहिनि। हूअं त धाड़ियल बि पहिरें नंबर जा रहज़न आहिनि, पर उन्हनि वटि बि उहा शनास आहे जो हू कंहिं यरगमाली जी माउ या भेण खे काल करे कचे में अचण जी सूरत में यरगमाली आज़ाद करण जी ऑफर न ॾींदा आहिनि। पर इहो किनो कम उहा पुलिस करे रही आहे जंहिंजो कम अवाम खे तहफ़ुज़ फराहम करण ऐं चादर चौदीवारी जी हिफ़ाज़त करण आहे। जॾहिं चौकीदार पाण नंगनि जो चोर बणिजी वञे त पोइ माशरो कहिड़ी ग़लाज़त जो शिकार थींदो। असांखे इन सवाल जे जवाब लाइ वधीक सोचण जी ज़रूरत न आहे। ज़रदारी सरकार जा उहे वज़ीर जेकी पुलिस जे किरदार ते कुर्बान थियण वारा बयान जारी कनि था, उन्हनि खे इन वीडियो जे आईने में पंहिंजी हुकूमत जो हक़ीक़ी मुंहुं ॾिसणु घुर्जे।